अॼु समूरी सिंध जियां पखो ऐं भरपासे जे इलाइक़नि में गोगारो, देदड़, विरख, खैरपुर, जूसो, नओं ॻोठु, भोला कलोड़ा, चुंडिया, इन जे भरपासे जे इलाइक़नि में गर्मी पद जेको आहे उन में ॾींहों ॾींहों वाध पई थींदी वञे। अॼु ईद जो टियों ॾींहुं आहे। ईद जे 3 ॾींहं खे मुकमल थींदे ई गर्मी पद जेको आहे उन में रिकॉर्ड वाध कई थी वञे। 50 खां 51 सेंटीग्रेड पखो ऐं भरपासे जे इलाइक़नि में गर्मी पद जेको आहे उहो रिकॉर्ड कयो थो वञे पियो। गर्मी पद वधण सबबि जेको आहे उहो शहरी जेके आहिनि पंहिंजे घरनि ताईं महदूद आहिनि। बाज़ारूं ऐं रोड ऐं रस्ता जेके आहिनि उहे वीरान आहिनि। हिते ॻाल्हि कंदासीं अगरि बिजलीअ जी त हिन इलाइक़े में 15 खां 17 साल थी चुका आहिनि त बिजलीअ जी जेकी आहे उहे जेके मेन तारूं आहिनि सेपको जे तरफ़ां जेको आहे सो उन्हनि खे लाहे ख़तमु करे वियो आहे। 15 खां 17 साल थी विया आहिनि। पखो ऐं भरपासे जे इलाइक़नि में जेको बिजलीअ जो बहराम आहे, जेके तारूं आहिनि उहे ख़तमु कयल आहिनि। इन हवाले सां कुझु शहरी मौजूदु आहिनि, उन्हनि सां हाल अहिवाल कंदासीं त गर्मी सबबि ऐं बिजली न हुअण सबबि जेको आहे उन्हनि जो छा चवणु आहे। साईं ही असांजा जेके ॻोठ आहिनि, नए ॻोठ, चुंडिया, भोला कलोड़ा, पखो, गोगारी, गोगारो, देदड़, विरख, खैरपुर, जूसे तूणी, इन्हनि सभिनी ॻोठनि में जेके लाड़काने जी जेकी लाइन हूंदी, मीरो खान ओल्ड फीडर तां जेको आहे सो बिजली हलंदी हुई। अॼु खां 10, 12, 15 साल अॻु जॾहिं नंढड़ा हूंदा हुआसीं त इहे बिजली जी असां वटि सहूलियत हूंदी हुई, पर गुज़िरियल 15, 17 सालनि खां असां इन सभिनी हज़ारनि जे तादाद में जेके आबादियुनि वारा जेके ॻोठ आहिनि जिते इंसान रहनि था पिया, उहे हिन दौरे जदीद में बि बिजली जी सहूलियत खां महरूम आहियूं। सबबु इहो आहे त जेके वापदा वारा हुया त उन्हनि इहे पोल, बिजलीअ जूं तारूं ऐं ट्रांसफार्म लाहे खणी विया आहिनि, पर ज़ाहिर हिनमहिल तूणी न थिया आहिनि, न बिजली बहाल थी। हाणे गुज़िरियल 17-15 सालनि खां वठी असां वटि बिजली न आहे। करबला जो समय आहे असां सां। हाणे हालत इहा आहे, एॾी वॾी गर्मी आहे। हिन तव्हां पाण ॾिसो था त जेको 50 खां 52 सेंटीग्रेड तूणी बिजली जेको आहे सो गर्मी रिकॉर्ड कयो पियो थो वञे। हाणे इहो असांजो गुज़ारो कीअं थिए? असांजो को गुज़ारो नथो थिए। यकीन कयो ख़ुदा जो कसम आहे। अॼु पखो जे शहरनि जूं अवा ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि इहो ई चयो त गुज़िरियल 15 खां 17 साल थी चुका आहिनि। हिन जदीद दौर में बि पखे जे भरपासे जे इलाइक़नि जा जेके माण्हू आहिनि उहे पथर जी ज़िंदगी गारण ते मजबूर आहिनि। गर्मी पद वधण जे करे जेको आहे सो असां घरनि ताईं महदूद थी विया आहियूं। हिन ज़िले कंबर शहदादकोट जे चूंडियल MPA MNS खां ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो त पखो ऐं हुन जे भरपासे जे इलाइक़नि में जल्द खां जल्द जेको आहे सो बिजली बहाल कई वञे। जी।